सामीन तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। डॉक्यूमेंट्री रिपोर्ट बदीन खां हैदराबाद रेल सर्विस की यादगार तारीख़, तहरीर ऐं तहक़ीक़ मुश्तबा कोसो। को वक़्तु हो जॾहिं बदीन खां हैदराबाद ताईं रेल सर्विस माण्हुनि जी ज़िंदगी में न सिर्फ़ सहूलियत बल्कि हिकु जज़्बाती वाबस्तगी बणिजी वई हुई, जेका अॼु सिर्फ़ यादगार ई आहे। रेलगाॾी ॿाहिराणियुनि मां कूकू कंदे, कारा धुआं कढंदे माण्हुनि जी दिलि में ख़ुशियूं आणींदी हुई। हारियुनि धनारनि लाइ रेल जो गुज़रण हिकु अहिड़ो निज़ारो हूंदो हो जेको ॼण संदुनि दिलि जे कंहिं ख़्वाहिश खे पूरो करे रहियो हुजे। रेलगाॾी बदीन खां हैदराबाद ताईं केतिरनि ई नंढनि वॾे स्टेशन खे छुहंदे हलंदी हुई। पेरुली शारी खां तलाहार, ॾंदो, मातली, नज़रपुर, टंडो मोहम्मद खान, सेरी, खथड़, गंदो टकर खां थींदे वञी हैदराबाद पहुचंदी हुई। रेल जो ही सफ़र हिकु अहिड़ो निज़ाम हो जेको माण्हुनि खे हैदराबाद जहिड़े शहर सां ॻंढींदो हो, जिते हू रोज़गार, तइलीम ऐं इलाज जी सहूलियतुनि लाइ पहुची सघंदा हुआ। सरकारी मुलाज़मनि खां वठी पाक आर्मी ताईं हीउ सफ़र सभिनी लाइ हिकु जहिड़ो सहूलियत भरियो हो। नंढी फैमिली हुजे, वॾी फैमिली हुजे, शादी हुजे, पर हिन में सफ़र सुकून सां गुज़रंदो हो। पर रेल सर्विस जो बंदि थियण केतिरनि ई सबबनि जे करे थियो। जदीद दौर में रोडनि ऐं गाॾियुनि जे वधंदड़ इस्तेमाल सबबु रेल जो निज़ाम आहिस्ता आहिस्ता पोइ तेज रहिजी वियो। रेलवे इंफ्रास्ट्रक्चर जी मुनासिब संभाल न थियण ऐं हुक्मराननि जी लापरवाही सबबु ही निज़ाम तबाही तरफ़ वियो। रेलवे निज़ाम खे जदीद करण लाइ फंडनि जी खोट ऐं सियासी मफ़ादनि सबबु बदीन खां हैदराबाद ताईं रेल सर्विस पंहिंजा आख़िरी पसाह पूरा कया। रेल जो टाइम जेको मुक़ररु हूंदो हो, धनार खां वठी हारी ताईं हर कंहिंखे ख़बर हुई त कंहिं टाइम रेल निकिरंदी, कंहिं टाइम रेल ईंदी, कंहिं टाइम रेल वेंदी। उहा हुकूमती बेध्यानी सबबु पंहिंजा टाइम विञाए वेठी। कलाकनि जा कलाक रेल लेट थियण जे करे आहिस्ता आहिस्ता माण्हुनि चढ़णु छॾे ॾिनो, रेल अचणु छॾे ॾिनो। रेल सर्विस न सिर्फ़ हिकु सफ़री ज़रियो हो, पर उहे माण्हुनि जी ज़िंदगी जो लाज़मी हिसो हुई। माण्हू इन ज़रिए सस्ती ऐं महफ़ूज़ सफ़र करे सघंदा हुआ। गॾोगॾु रेल सर्विस माण्हुनि जी सक़ाफ़ती समाजी ज़िंदगी खे मज़बूत बणाईंदी हुई। अॼु जी दुनिया जदीद दौर में दाख़िल थी वई आहे, जिते रोज़ जा ट्रैफ़िक हादसा मामूल बणिजी विया आहिनि। उतां ई इलाइक़े जा बाशऊर माण्हू हुकूमत खां मुतालबो कनि था बदीन खां हैदराबाद ताईं रेल सर्विस ॿीहर बहाल कई वञे। बदीन खां हैदराबाद ताईं रेल सर्विस जेको माज़ी में न सिर्फ़ हिकु सफ़र पर जज़्बाती यादगार बणिजी वियो, हाणे हिकिड़ो ख़्वाब बणिजी चुको आहे। जेकॾहिं हुकूमत मुनासिब क़दम खणे त उहा न रुगो इलाइक़े जे माण्हुनि लाइ सहूलियत पैदा कंदी, पर हिकु तारीख़ी असासे खे ॿीहर ज़िंदा करे सघे थी। हीअ डॉक्यूमेंट्री रेल सर्विस जी यादि खे ज़िंदा रखण जी हिकिड़ी नंढड़ी कोशिश आहे। पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो, कमेंट ज़रूरु कजो। तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं थींदियूं। तहरीर ऐं तहक़ीक़ मुश्तबा कोसो, आवाज़ राजा सिंधी, सोशल मीडिया सेंटर सिंध। कोई तुम्हारा सफर पर गया तो पूछेंगे, कोई तुम्हारा सफर पर गया तो पूछेंगे कि रेल गुजरे तो हम हाथ क्यों हिलाते हैं।